इते वांखे अहम ख़बर ॾियूं पिया। दादू जी अदालत में उमेर बाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। MPA सरदार अहमद चांडियो ऐं MPA बुरहान चांडियो ते फ़र्द जुर्म लागू न थियो। अदालत केस जी ॿुधणी 9 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। दादू जी अदालत में उमेर बाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। MPA सरदार अहमद चांडियो ऐं MPA बुरहान चांडियो ते फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। अदालत केस जी ॿुधणी 9 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। हिकु भेरो ॿीहर वांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे दादू मां जिते अदालत में उमेर बाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे, जॾहिं त MPA सरदार अहमद चांडियो ऐं MPA बुरहान चांडियो ते फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। अदालत केस जी ॿुधणी 9 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। दादू जी अदालत में उमेर बाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। MPA सरदार अहमद चांडियो ऐं MPA बुरहान चांडियो ते फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। अदालत केस जी ॿुधणी 9 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी।